नए गाह जे पाणी जे वहकरनि काछे में तबाही मचाए छॾी। 8 यूनियन काउंसिलनि जा 200 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। केतिरा ई ॻोठ ॿोहण बाद नए गाह जो पाणी एपी बंद सां टकराइजी वियो, जंहिं बाद आरडी 44 वटां बंद खे गारो पइजी वियो। एपी बंद खे लॻल गारो वक़्त ते बंद न थियण सबबि वधी 50 फुट ताईं पहुची वियो। आपाशी खाते जे अमलदारनि मूजिबि पाणी जो वहकिरो तेज़ हुजण करे खेनि गारो बंद करण में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। एपी बंद खे लॻल गारो बंद न थियण सबबि ॻोठ अब्दुर्रहमान जमाली, खेर मोहम्मद जमाली, पनाह रोदनाणी, मोहम्मद हसन रोदनाणी, पुनल जमाली समेत 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया ऐं केतिरा ई घर पट पइजी विया आहिनि। पाणी ॻोठनि में दाख़िल थियण सबबि रोड रस्ता बंदि थी विया, जंहिं करे केतिरा ई खानदान पाणी में फासी पिया। इमदादी कार्रवाई रुगो वेझे वारे इलाइक़नि ताईं महदूद हुजण सबबि मुतासिर महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल न थी सघिया। उन मौक़े ते मुतासिरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्त ताईं ज़िले इंतिज़ामिया सदन सहारा नाहे लधी समाजी तंज़ीमूं ऐं ॿियनि तरफ़ां ॿेड़ियुनि ज़रिए माण्हुनि खे ॿाहिरि कढियो पियो वञे। जिते जेको अन्न ज़ख़ीरो पंहिंजो हुयो उहो ज़ियान थियो, जेके घर अंदरि हुया, छो जो ही जेको कट जेको खंडु ॾिनो, कट माना कट ॾिनल आहे, खंडु लॻल कोन्हे, हथरादू कट ॾिनल आहे। हीअ घरनि जे आमो साम्हूं आहे। राति जे वॻड़े में माण्हू ॾिसंदो न सूरत हाल, 3 फुट 4 फुट घरनि जे अंदरि पाणी आहे। हींअर CM साहिबु आयो, ख़ाली सखणो ऐलान ते बि कोन पहुतो आहे। इंशाल्लाह कट ॿधी ऐं माण्हुनि खे चई टेंट जी मां गाॾी भरियसि, उहा टेंट वारी गाॾी वापसि कयो आहे। माना हिननि मां असांखे नथो लॻे त बसि मालिक पंहिंजो महिरबानी करे, बाक़ी उमेद असां गवर्नमेंट में नथा रही सघूं, हिन सिंध गवर्नमेंट में कुझु कोन कयो अथनि। बाक़ी जिते खंडु लॻो आहे उते अची मशीनरी ख़ाली बीहारे उते माण्हुनि खे ॾेखार लाइ त हाणे असां जेको आहे खंडु ॿधूं पिया था ऐं असां उन कम में रुधल आहियूं ऐं खंड में को बि हीउ कमु कोन करे सघिया आहिनि, न कंदा जेसि त हीउ पाणी हलंदो असां हिन ॿोॾि में रहंदासीं पिया। उन्हनि खे पराई कंपनियुनि वारा जेके ॿिया असां पाकिस्तान में कंपनियुनि इदारनि जेके माना हिते थोरो घणो कमु कनि था, उन्हनि ॿेड़ियूं आंदा आहिनि, उन्हनि माण्हू कढिया आहिनि। असांजी गवर्नमेंट जा जेके बि हुकुमदार आहिनि वोट जे लाइ ईंदे ई चवंदे बाबो बि ॾे, ॾाढो बि ॾे, पर जेको मुअल आहे उनजो नालो बि खणंदा, इन जो वोट बि खपे। पर हींअर ताणी ॿियो ॾींहुं आहे, बरसाति आहे, का बि शइ कान्हे का। बंदि जो माना हिकिड़ो फुट हो, उहो फुट खां हींअर माना सम्झ 300 फुट थी वियो आहे, तॾहिं बि गारो कोन थो बचिजे। हीअ कोटनि, हे ग़रीब हंधि से कोट किरी पिया आहिनि, हे सभु माण्हू निकिरी विया आहिनि को सामान कढण लाइ। को बि हिते हुकुमदारनि मां को बि ऑफिसर हिते नंढो वॾो केरु बि न आयो आहे। मालिकी त आहे ई कोन, असांजो ॿकरियूं लुड़ी वियूं, असां ॿाहिरि निकिरी आयासीं, जो जो पासो वरितोसीं। माल घरनि में बीठो आहे, केरु सहूलियत करे कढे ॾे न असांखे माल। 20-22 कंद लुड़ी विया आहिनि। तव्हां पाण ॾिसो पाणी केतिरो आहे, पाणी अञा बि वधे पियो थो, तव्हां ॾिसो न छा कयूं। ॿिए तरफ़ नए गाह जे वहकिरनि में लाथ अचण बावजूदि काछे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठां आहिनि। पाक फ़ौजी इमदादी टीमुनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में फाथल माण्हुनि खे कढी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जो सिलसिलो पिणु जारी आहे।